बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज जे लेक्चर में असी जेको आहे कंपैरेटिव ऐं सुपरलेटिव डिग्री जी फॉर्मेशन में जेको आहे रूल नंबर जेको 2 आहे उन खे पढ़ंदासीं। जेकॾहिं असांजे पॉजिटिव डिग्री में जेकॾहिं का सिफ़त आहे त उहा जेकॾहिं उनजे आख़िर में ई आहे त असां उनजे जेको आहे पॉजिटिव मां जेकॾहिं असां उनजी कंपैरेटिव ठाहिणु चाहियूं था त उनजे पुठियां सिर्फ़ु असां जेको आहे आर जो इज़ाफ़ो कंदासीं। ऐं जेकॾहिं पॉजिटिव डिग्री आहे ऐं हिकु सैला बल वारी आहे ऐं उनजी जेकी एंड आहे उहा ई ते थी रही आहे त उनजी कंपैरेटिव ठाहिण जे लाइ असां आर ऐं सुपरलेटिव डिग्री ठाहिण जे लाइ उनजे पुठियां सिर्फ़ु जेको आहे एस टी जो इज़ाफ़ो कंदासीं त उहा कंपैरेटिव ऐं सुपरलेटिव जेको आहे डिग्री में तब्दील थी वेंदी। त जेकॾहिं असांजो हिकिड़े जेको आहे पद वारो एडजेक्टिव आहे ऐं उनजी एंड जेको आहे उहा ई ते थी रही आहे त पोइ जेको असां उनजी कंपैरेटिव ठाहिण जे लाइ आर ऐं सुपरलेटिव ठाहिण जे लाइ उनजे पुठियां एस टी जो इज़ाफ़ो कंदासीं त असांजी जेको आहे उहा कंपैरेटिव ऐं सुपरलेटिव डिग्री ठही पवंदी। हाणे असां रूल नंबर 2 आहे द आर एंड एस टी रूल। हाणे इन में जेको आहे असांजा पॉजिटिव डिग्री में जेका लफ्ज़ आहिनि उहे एडजेक्टिव आहिनि उहे असांजा आहिनि ब्रेव, वाइट, वाइज़, ट्रू, एबल, लार्ज, नाइस। हाँ ये अड़ा लफ्ज़ आहिनि जेके जंहिंजी एंड जेको आहे वावेल ई ते थी रही है। जेकॾहिं असां इन्हनि जो जेको आहे कंपैरेटिव डिग्री में इन्हनि खे तब्दील करणु चाहियूं था या इन्हनि पॉजिटिव डिग्री जी असां जेकॾहिं कंपैरेटिव डिग्री ठाहिणु चाहियूं था त असां जेको आहे ई जे पुठियां जेको आहे सिर्फ़ु आर जो इज़ाफ़ो कंदासूं त असांजी जेको आहे पॉजिटिव डिग्री मां कंपैरेटिव डिग्री ठही पवंदी। ऐं जेके पॉजिटिव डिग्री के जेको आहे असां सुपरलेटिव डिग्री में जेको आहे तब्दील करणु चाहियूं था त सिर्फ़ु जेको आहे असां ई जे पुठियां एस टी जो इज़ाफ़ो कंदासूं त असांजी जेकी डिग्री पॉजिटिव डिग्री आहे असांजी उहा सुपरलेटिव डिग्री में तब्दील थी वेंदी। त हाणे असां पहिरियों रूल पढ़ियो हुयो उन में बि इहो हुयो जेकॾहिं जेको आहे हिकु अहिड़ा सिफ़त जेके हिकु पद वारा आहिनि त उन्हनि जे पुठियां जेको आहे ई आर ऐं ई एस टी जो इज़ाफ़ो कयूं। लेकिन हिते आहिनि त हिकु पद वारा लेकिन उहे जेके उन्हनि जी एंड जेकी थी रही आहे उहा ई ते थी रही आहे। एंड जे करे उन्हनि जे पुठियां सिर्फ़ु असांखे जेको आहे कंपैरेटिव ठाहिण जे लाइ जेको आहे आर एड करणो पवंदो ऐं सुपरलेटिव ठाहिण जे लाइ उनजे पुठियां एस टी एड करणी पवंदी। जीअं आहे ब्रेव त ब्रेव मां जेको आहे जे उनजे पुठियां असां आर जो इज़ाफ़ो कयोसीं त उहो ब्रेव मां ब्रेवर ठही पियो ऐं उनजे पुठियां जेके असां एस टी जो इज़ाफ़ो कयोसीं त उहो जेको आहे ब्रेवेस्ट ठही पियो। हे इनजी जेको आहे कंपैरेटिव डिग्री ऐं हे इनजी सुपरलेटिव डिग्री जेका सिर्फ़ु जेको आहे आर ऐं एस टी जे एड करण सां जेको आहे ठही पई। उन खां बाद में वाइट त वाइट जे पुठियां बि जेको आहे असां आर जो इज़ाफ़ो कयो त उहा पॉजिटिव मां जेको आहे कंपैरेटिव ठही पई ऐं उनजे पुठियां जेके असां ई एस टी जो इज़ाफ़ो कयो त उहा जेको आहे पॉजिटिव मां सुपरलेटिव ठही पई। अहिड़े तरीक़े सां जेको आहे वाइज़ आहे जंहिंजी एंड ई ते थी रही आहे उनजो जेको आहे असां कंपैरेटिव ठाहिण जे लाइ उनजे पुठियां आर जो इज़ाफ़ो कयो त वाइज़र ठही पियो ऐं जेकॾहिं उनजे पुठियां जेको आहे एस टी जो इज़ाफ़ो कयो त वाइज़ेस्ट ठही पियो जेका इनजी सुपरलेटिव डिग्री आहे। उन खां बाद में ट्रू जे पुठियां जेके असां आर जो इज़ाफ़ो कयो त ट्रू मां ट्रूअर जेको आहे असांजो कंपैरेटिव डिग्री ठही पियो ऐं जेको उनजे पुठियां ई एस टी जो ट्रूएस्ट जेको आहे एस टी जो इज़ाफ़ो कयो त ट्रूएस्ट जेको असांजी सुपरलेटिव डिग्री ठही पई। उन खां बाद में एबल जेको ई ते एंड थी रहियो आहे इन जे पुठियां जेकॾहिं असां आर जो इज़ाफ़ो कयो त इहो जेको आहे एबलर कंपैरेटिव डिग्री ठही पई ऐं इन जे पुठियां जेकॾहिं असां एस टी जो इज़ाफ़ो कयो त एबलेस्ट जेको आहे इनजी सुपरलेटिव डिग्री ठही पई। उन खां बाद में लार्ज जे पुठियां जेकॾहिं असां आर जो इज़ाफ़ो कयो त उहो लार्जर ठही पियो जेकी कंपैरेटिव डिग्री आहे ऐं जेकॾहिं लार्ज जे पुठियां असां एस टी जो इज़ाफ़ो कयो त लार्जेस्ट जे ठही पियो जेका सुपरलेटिव डिग्री आहे। उन खां बाद में नाइस उनजे पुठियां जेकॾहिं असां आर जो इज़ाफ़ो कयो त उहा पॉजिटिव मां कंपैरेटिव ठही पई ऐं जेकॾहिं उन नाइस जे पुठियां असां एस टी जो इज़ाफ़ो कयो नाइसेस्ट जेको आहे असांजो सुपरलेटिव डिग्री ठही पई। उम्मीद आहे दोस्तों तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेके तव्हांखे असां अॼु जो लेक्चर पसंदि आयो आहे त इनखे लाइक कयो शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे जेको आहे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।